अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। 27वीं तरमीम जो बिल सेनेट में पेश, स्टैंडिंग कमेटी हवाले। चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी सदारत इजलास। कानून आरे वज़ीर बिल पेश कयो, अपोज़िशन जो गोड़, बिल नामंज़ूर जा नारा। कानून आरे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त दुनिया में फील्ड मार्शल जो एज़ाज़ ताहयात हूंदो आहे। आर्मी चीफ खे चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस जी ज़िम्मेवारी ॾियणी आहे। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो उहिदो ख़त्म थी वेंदो। फील्ड मार्शल खां एज़ाज़ वापसि वठण जो इख्तियार पार्लियामेंट खे हूंदो। सेनेट इजलास में ख़िताब कंदे आज़म नज़ीर वधीक चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जी तजवीज़ बिल ज़रिए आणे रहिया आहियूं। 40 आइनी क्लास ऐं 39 शिकनि में तरमीम कई पई वञे। पाण मुरादो नोटिस जो इख्तियार वापसि वठी रहिया आहियूं त जीअं चीफ जस्टिस वज़ीर आज़म खे घर न उमाणे सघे। जजनि जे बदिलियुनि वारे मामले ते वज़ीर आज़म जे किरदार खे ख़त्म कयो वियो आहे। सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त जेसिताईं अपोज़िशन लीडर जी सीट ख़ाली आहे, बिल ते बहस नथो थी सघे। बिल जो ड्राफ्ट हाणे मिलियो आहे, बिल खे पढ़ण खां सवाइ बहस नथा करे सघूं। अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त तरमीम जी मंज़ूरीअ सां पार्लियामेंट जी हैसियत ख़त्म थी वेंदी। तकड़ छाजी आहे, 2 ॾींहं लॻनि या 2 महीना लॻनि, इतफ़ाक़ राय हुजणु घुरिजे। वफ़ाक़ी काबीना 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां बाकू मां वीडियो लिंक ज़रिए इजलासी सदारत। 27वीं तरमीम में कमांडर ऑफ डिफेंस सर्विस जो उहिदो मुतहरिक कराइण जो फ़ैसिलो। उहो उहिदो चीफ ऑफ आर्मी स्टाफ वटि ई हूंदो। 27वीं आइनी तरमीम तहत आइनी अदालत क़ाइमु थींदी। शुरूआती तौरु 7 जज मुक़ररु कया वेंदा। जस्टिस अमीनुल दीन खे नई आइनी अदालत जो सरबराह मुक़ररु करण जो इम्कान। हाई कोर्ट जे जजनि जी गॾियल सेनाटी लिस्ट जोड़ी वेंदी। जुडिशियल कमीशन खे जजनि जे बदिलियुनि जो इख्तियार हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त मार खाए हक़ दुनिया में पाकिस्तान जे तसवुर खे तब्दील करे छॾियो। भारत पाण खे इलाइक़े जो सूबेदार सम्झी रहियो हो। पाकिस्तान फील्ड मार्शल जे क़यादत में भारत खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वियो। लंडन में पाकिस्तान हाई कमीशन में बिज़नेस कम्यूनिटी खे ख़िताब कंदे अहसन इक़बाल वधीक चयो आहे त लंडन में क़ौमी एयरलाइन जूं उॾामूं बि जल्द शुरू थींदियूं। कैम्ब्रिज यूनिवर्सिटी सां मुआहिदो थियो आहे। जदीद टेक्नोलॉजी पाकिस्तान मुंतक़िल थींदी। पाकिस्तान भारत तरफ़ां ॻुझी एटमी सरगर्मियुनि जा लॻायल इल्ज़ाम रद्द करे छॾिया। परॾेही खाते तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान 1998 खां पोइ को बि एटमी तजुर्बो नाहे कयो। इल्ज़ाम बदनीयतीअ ते ॿधल ऐं भारत जी प्रोपेगेंडा मुहिम जो हिसो आहे। पंहिंजे बयान में परॾेही तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान जे न्यूक्लियर पॉलिसीअ में का बि तब्दीली नाहे कई वई। न्यूक्लियर सिक्योरिटी जे हवाले सां भारत जो पंहिंजो रिकॉर्ड ॻणती जोॻो आहे। भारत अमरीकी सदर जे बयान खे तोड़े मरोड़े हक़ीक़तनि जे उबतड़ पेश कयो। अज़रबैजान जे फतह ॾियारे जे हवाले सां तक़रीब, फ़ौजी परेड, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, तुर्किया जे सदर तैयब उर्दगान ऐं ॿिया शरीक। तक़रीब में अज़रबैजान, पाकिस्तान ऐं तुर्किया जा क़ौमी तराना वॼाया विया। अज़रबैजान जे सदर अल्हाम अलियूफ शरीक महिमाननि जा थोरा मञा। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका में टियों वनडे मैच अॼु खेॾियो वेंदो। पहिरियों मैच पाकिस्तान 2 विकेटनि तां खटियो हो। ॿी मैच में महिमान टीम फतह माणी। ॿई टीमूं सीरीज़ खटण लाइ पुरजोश। शौक़ीननि खे मुक़ाबले जो इंतज़ार। नगर पार्कर वेझो 3 नौजवान दोस्तनि मुबैना तौरु इज्तिमाही आपघात करे छॾियो। डानू डांदल थाणे जी हद में कंडीअ जे वण में नौजवाननि जा फाहो खाधल लाश मिलिया। हथायल लाशनि जे डानू डंदल वासी 23 वरियनि जे दंजी पुट प्रताप कोहली, 18 वरियनि जे गौतम पुट शंकर ऐं 16 वरियनि जे जयराम भागचंद कोहली तौरु सुञाणप। 3 नौजवान दोस्तनि पारां इज्तिमाही आपघात जो कारण मालूम न थी सघियो। पुलिस पारां जांच शुरू।